मूंखे हिकु अदद कुंवार खपे। सही आहे। उन जा तव्हांखे मां कुझु लवाज़मात ॿुधायां थो। ठीकु आहे। अच्छा, मसइलो इहो आहे जो मूंखे मुंहिंजो नालो पप्पू आहे, लिखी छॾियो तव्हां। मुंहिंजी उमिरि तक़रीबन 35 साल आहे। मां सिविल इंजीनियर आहियां। 35 साल? जी हा। ठीकु आहे। माना 36 करे छॾियो, जेतिरो तव्हांखे वणे। सही आहे। हाणे मां जेकी मुंहिंजी जेकी घुर्ज आहे, फाइल ॾाढी वॾी आहे, लॻे थो डिमांड बि ॾाढी वॾी हूंदी। प्लाट कार्नर जो हुजे, मतिलबु त सही आहे, कार्नर जो प्लाट हुजे ऐं सुहिणी इमारत हुजे। सर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां डायरेक्ट छोकिरी, हा डायरेक्ट ॻाल्हि छोकिरी ते अचां थो। सुहिणी छोकिरी हुजे, वार हुनजा खुलियल हुजनि ऐं 2 हितों जेके आहिनि फुंदड़ियूं हुजनि वारनि जूं। ठीकु आहे। उन खां पोइ पेन हुनजे हथ में हुजे, फार्म हुजे, भरींदी हुजे ऐं वाइट क्रीम कलर जा कपिड़ा हुजनि, बर्थ सां भरियल हुजनि। जंहिं ॿोली तव्हां सम्झो। ठीकु आहे। हिकु मोबाइल हुनजे पासे में पई हुजे, हिकिड़ो ख़ाकी लिफ़ाफ़ो हुजे, उन में कुझु फाइल हुजनि, फार्म हुजनि, हिकिड़ो ब्लू लिफ़ाफ़ो हुजे, अॻियां को इंजीनियर जीअं रखे। अच्छा। छोकिरी अहिड़ी खपे, न को ड्रिगो हुजे, चप हुनजा सनड़ा हुजनि, सुर्खी लॻल हुजे, अखियूं वॾियूं हुजनि, बिरियूं हुन जूं डिघियूं हुजनि। चलो सही आहे। ठीकु आहे। तव्हांजी डिमांड त ॾाढी ॾुखी आहे। तव्हां फीस भरियो। सही आहे। अच्छा, पेमेंट केरु वठंदो? पकी वठंदो पेमेंट तव्हां खां। अच्छा साईं। अच्छा, इहे वठो 20 रुपया खीर जा। मतिलबु खीर वठी अचो ऐं चांहि ठाहियो। जेसि ताईं मां वेठो आहे, जेसि मुंहिंजो फार्म भर, असां जेसि ताईं वेहूं तव्हां चांहि ठाहियो। जाने वफ़ा तूं आहीं त मुंहिंजी ज़िंदगीअ में रंग आहिनि। ए जाने वफ़ा तूं आहीं त मुंहिंजी ज़िंदगीअ में रंग आहिनि। मैडम, ही शादी दफ़्तर आहे, को ड्रामे जी रिकॉर्डिंग नथी हले। एक्चुअली मूंखे माफ़ कजो। असल में न सुभाणे मुंहिंजी हिकिड़ी रिकॉर्डिंग आहे स्टेज प्ले जी, सो उहो स्क्रिप्ट पे यादि कयां। अच्छा अच्छा, उहो त असां तव्हांखे ॾिसी सम्झी वियासीं, तव्हां सिंधी ड्रामनि जी अदाकारा ई आहियो। हा, पर इहो ॻाल्हि त ॿुधो, थोरो हेॾे त थी वियो तव्हां। जी 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 जी, हुकुम कयो तव्हां। हूअं मां पंहिंजे दिलि जी ख़्वाहिश ख़तमु करे छॾी त हाणे शादी न कजे, पर वरी हाणे इरादो जागी पियो आहे शादी कंदो। अरे निभागा, हर औरत में पंहिंजी ज़ाल न ॻोल्हींदो कर। का औरत भेण बि थी सघे थी, माउ बि थी सघे थी, धीअ बि थी सघे थी यार। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ही ईअं नथो लॻे त 60 गज़ ते तव्हां तक़रीबन 200 गज़ जी तामीर कई आहे? असां न कई आहे साईं। जंहिं कई आहे ग़लति कई आहे। ॾिसो, इन सां नुक़सानु थी सघे थो, छो जो 60 गज़ ते तव्हां जेके पिलर हया आहिनि, उहे पिलर त 60 गज़ ते बीठा आहिनि न, बिल्डिंग चौड़ी थी वई आहे साईं। तव्हां काॾे था ॻाल्हायो? असांजी ॾिसो, तव्हां मुंहिंजे बारे में ईअं नथा ॻाल्हाए सघो। तव्हां यकीनन मूंखे ॾिसी पिया ॻाल्हायो, मुंहिंजे बारे में पिया ॻाल्हायो, इहो मां कतई बर्दाश्त नथी करे सघां। प्लीज़ ॾिसो, मां इंजीनियर आहियां, मां पंहिंजे माप ऐं हुनजे हिसाब सां प्लाट। तव्हां इंजीनियर आहियो त असां अदाकार आहियूं, तव्हां असां सां ईअं कीअं था ॻाल्हाए सघो? ॾिसो, मां इहो चवां थो त बिल्डिंग उन जॻह ते जेकॾहिं हेतिरो प्लाट आहे त बिल्डिंग बि ओतिरी हुजे। हाणे प्लाट हेतिरो आहे, बिल्डिंग हेॾी आहे, तव्हांखे कीअं ख़बर पई एतिरो प्लाट आहे? असां सिविल इंजीनियरिंग छा ते कईसीं? उहा त पूरी थींदी आहे, पैमाइश थी आहे, टेप वग़ैरह हथ में हूंदी आहे। का शइ तव्हां कीअं कहिड़ा सिविल इंजीनियर हो? मूंखे किथे बि तव्हां बीहारींदो, मां बिल्डिंग खे सम्झी वेंदो त बिल्डिंग केतिरे गज़ ते ठहियल। हे मुसलसल मूंते वार करे रहिया आहिनि। छा तव्हांजी वात में ज़बान न आहे जो तव्हां ॻाल्हाए सघो? तव्हां ते वार नथो करे, हिन बिल्डिंग जे बारे में थो ॻाल्हाए जंहिंमें ऑफिस ठहियल आहे। बिल्डिंग जे बारे में नथो ॻाल्हाए। असां बि दुनिया में उथूं वेहूं था, घुमूं फिरूं था, खाऊं पीऊं था। मूंखे हिननि जी नज़रुनि में जेकी नज़र थी अचे न, त मां ई नज़र पई अचां। माफ़ कजो, असां हिते शादी करण आहियूं, कंहिंसां विढ़ण न आया आहियूं। जी मैडम, शादी करण आया आहियो? केॾी न ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मां बि शादी ई करण आई आहियां मैडम। पर मूंखे लॻे थो तव्हां हिते अदाकारी करण आया आहियो। तव्हां त हिकिड़ी जॻह ते वियो त ईअं थो लॻे तव्हां पीली पत्ती वारो पान खाई आया हो। न, बिल्कुलु बि न। असल में स्टेज ड्रामे जी परफॉर्मेंस जे हवाले सां थोरी मां रिहर्सल बि कंदी पई। चलो मैडम, हाणे थोरी परफॉर्मेंस मूंखे बि ॾेखारियो। जी। मूंखे ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? फॉर्म भरींदासीं, तव्हांजी पेमेंट थींदी, पर पहिरियों तव्हां पंहिंजो नालो ऐं पंहिंजी डिमांड ॿुधायो। नालो तव्हां मुंहिंजो लिखी सघो था, शाइस्ता।